अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DSUs में तव्हां सभिनी खे वरी कार। टरबीरोआ मां मुमताज़ अली शर जी रिपोर्ट मूजिब टरबीरोआ कोट फ़कीर कादर बख्श राजपर में राजपर बिरादरी हुर जमात तरफ़ां जश्न आमद रसूल जे मौक़े ते ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पीर साईं शाह मर्दा शाह सानी चिट धणीअ बादशाह जन जे उर्स मुबारक शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। तिलावत कलाम पाक हाफ़िज़ असलम सिकंदरी जन कई, जंहिंखां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान इक़दस में सिंध जे मशहूर नात ख़ान मुमताज़ राजपर अनवर राजपर नातूं पेश करे महफ़िल खे झुमाए छॾियो। जॾहिं त सिंध जे नाले वारनि आलिमनि पीर सैयद फयाज़ मुस्तफ़ा शाह राशिदी ऐं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी ख़िताब कंदे फरमायो त असीं वॾी ख़ुशनसीबी सां उन नबी सरदार जा उम्मती आहियूं जेके आख़िरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि ऐं जेकी ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमत लिल आलमीन थी आया आहिनि। वधीक चयो त पगारा ख़ानदान ऐं हुर जमात जूं सिंध पाकिस्तान जे लाइ वॾियूं लाज़वाल कुर्बानियूं आहिनि। जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त पगारा ख़ानदान ऐं उन जी हुर जमात सभ खां अॻिभरी रही आहे। और मौक़े ते प्रोग्राम कंदड़ फ़कीर हाजी ख़ादिम हुसैन राजपर, बशीर अहमद मुश्ताक राजपर ऐं प्रोग्राम में शिरकत कंदड़ मुख अली मोहम्मद गाहो, खलीफ़ो अहमद अली सातो, फ़कीर जागरण भट्टी, सीनियर साहिब परवेज़ भट्टी, असद जोगी, दोस्त अली सुमरो, फ़कीर शेर मोहम्मद राजपर, हाजी बहादुर राजपर, उस्ताद नज़र हुसैन राजपर, उस्ताद अब्दुल्ला राजपर, शबान राजपर, गुलाम मुस्तफ़ा राजपर, रब्दवाज राजपर, अली गोहर राजपर, सहाफ़ी शमन अली राजपर ऐं हुर जमात सियासी जमाती इलाइक़े वासियुनि जी वॾी तादाद में शिरकत ऐं प्रोग्राम में सॼी जमात खे लंगर पिणु खारायो वियो।